बेटा ये कृष्ण सालो तो ही ही न हेठी चाव अरे तो पोइ हेॾां छो थी इशारो करी अरे हेठि मां बि चांवर। चवां हीउ त असांजो पुटु आया छा बि कथा खण सोना खण खड़ 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 भले भले चाय बाबा पी बि कॉफी चाय खड़। खा बाबा बि खण खड़। खण 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 बेटा खण इंटरव्यू कीअं थियो मस्त मस्त कीअं बाबा दुकान थी चालू हाँ बेटा ये चीज हाँ कापड़ बाबा किए हैं बेटा कापड़े ना खण सोना खण खण बेटा मानी खाई खा राजा खा बेटा खा बेटा बस 10 मिनट में पहुंच रहा हूँ 10 मिनट में बस बस आणि भाऊ चयमो लेट थी थी माण्हू में थोड़ा 5 मिनट में गुराज मां हेठ अचे तो अगो पार्सल ॾेई करे हलूं सा 5 मिनट खाली हेठी गुराज मां न करे हे साहब ॾिनो घर वारनि ॾिनो तो बरोबर आहे पर हिते न वठंदो मथे वठंदो अचे न सोचते बि न असां काई हिजाब कोन आहे असांखे कोई तकड़ आहे त सम्झंदा कयो तोखे लॻे त पहिरियों तो मां वापसि मोटींदुमि हीअं बरोबर आहे न मोटाईंदुमि मां तव्हां सम्झंदा कयो न अनी ॿिए दफ़े मां तव्हांजे घर जी रसोई खाई वेंदुमि समाज में नक कटाईंदो मथे हलो पहिरियों तो न मोटाईंदुमि मां तव्हांजी दिलि सां राजा छोड़ा तोसां दिलि लॻे पर मथे न 10 मिनट में माण्हू ॿुधो ॿुधो माण्हू थींदो बीहंदो कम थींदा पवंदा अॼु कोन ॿिए दफ़े असां भाई तो हेठि लही विया अरे भैया कीअं आहियो? हेठि तो चवां थो मथे मथे असां हलूं था बाबा छो ईअं कीअं थींदो? तव्हां सम्झंदा अनी कयो त न वञे ॿिए दफ़े ईंदो त अची करे रोटी खाईंदा असां ॾह में वठी तव्हां सम्झंदा कयो तव्हां सम्झंदा कयो भाऊ ॿ मिनट हथ विझाओ न तव्हां सम्झंदा कयो मां तव्हांखे यार वियो साईं वियो 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 हाणे ॿुधायो भाई छा पीअंदो साईं मूंखे तकिड़ो निकिरणो आहे तव्हां हिकु कमु कयो मूंखे अधु गिलास पाणी पीआरो खाली पाणी त पीअंदासीं न नरेश तव्हां छा पीअंदो अधु गिलास पानी बस ॿियो कुछ भी पाणी त अचे थो न बाक़ी पीअण में छा चांहि कॉफ़ी जेको बि पी साईं तव्हां सां काओ हिसाब न आहे असांखे कुझु बि न हले साईं कुझु बि न असांजे घर न मिलंदो अथव यार जंहिंजे घर वञो इहो ई डायलॉग था हलनि जेको दिलि सां पीओ चांहि कॉफ़ी जेकी हलंदी साईं हिकु कमु कयो अधु कोप खाली चांहि रखो मुंहिंजी बि अधु कोप बस चांहि फटाफट पर निकिरो ॾाढी देरि थी हलो साईं अॻियां ॾियो हाणे असांखे यार। अनिल सेठ ॿुधो 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 सीटी आवाज़ आयो 10 मिंटे में मानी तयार आहे मानी खाई साहिब रहम कयो असां ते पहिरीं ॾाढी लेट थी वई आहे तव्हांजे करे समझण वारो माण्हू आहे मां हिन दोस्ती साईं, करे आयो तव्हां सम्झंदा कयो असां कहिड़ी परेशानी मां था ॿुधो बीठूं ॿुधो ॿुधो नरेश दादा ॿुधो रो न साहिब मुंहिंजी ॻाल्हि सम्झो तव्हां सम्झो अॼु वञण ॾियो ॿिए दफ़े हिनखे सदाईं ॻाल्हि टिकाए छॾियो मुंहिंजो कोई मतिलबु साईं ॿुधो ॿुधो रोटी ठही वई आहे मां वञण लॻी मानी खाई वञो प्लीज़ सम्झो खणी आ तकरो रोटी खणी आ न साहिब न यार खाधो साईं हा साईं हाणे अॻियां ॾियो यार पाणी गरम करे रखंदी मां सनानु करे अधु कलाक झूठो करे वञो बची नरेश अरे केरला किशन में अरे दिलवेन अच्छा 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 अंदर है अंदर है अच्छा डैडी दिलवेन आयो आहे सरला जो पुट अच्छा अच्छा इन जे वॾे भाउ हितेश जी शादी अथसि अच्छा दिलवेन वे ॿियो सभु ठीकु सभु हा ठीकु। हा इहो मास्क लाए वे कीअं सब मजे में बस 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 ऑनलाइन घर में ही सभु कमु सब निकितो। घर वेची आहियूं उहो ई ईअं आहे तुंहिंजो कीअं थो हले सभु बराबरि आहे सभु ठीकु आहे, हाणे सभु तुंहिंजो वारो अथई न टाइम आहे थोड़ो कार्ड वार्ड थी विया सभु उहो चालू आहिनि सुबुह खां हुन में निकिता आहिनि 2 टे ॾींहं हलंदो इहो पर मूंखे ख़ुशी आहे कि हितेश तयार थी हा, वियो सभु उहो ई आहे था चवनि। आख़िरकार शादी करे थो सभु वही था चवनि कोई प्रॉब्लम मुंहिंजो न हिकु अर्जेंट कॉल आहे पोइ काई ॻाल्हि प्लीज़ ॿियो डैडी बाक़ी सब मजे में हा हिकदमि कमकार कीअं ॿियो बाक़ी
बाक़ी सभु कीअं तॾहिं हे कार्ड मूंखे ॾियणो भाउ जी शादी आहे 12 तारीख़ अच्छा अच्छा अचिजो न पक सभु हाँ ज़रूर ज़रूर हा कार्ड ॿियो छा थो लॻे नी बस निकिरा रेडी मां हाँ ॿियनि बि पहुचणो हाँ हाँ वे हाँ चांहि मैं पी वञा चङो भला ॿिए दफ़े पी जाए तोखे बि घणेई कम हूंदा तुम चने कुकर में चढ़ाकर मेरे पास आई थी तब रसोड़े में कौन था? ठीक है ना भाई भी मजे में भाई मजे में तव्हां कीअं आहियो अचो, ॿुधायो अचो, भाभी? अचो, अचो, अचो। न न देरि थी रोटी पचाइणी आहे देरि थी थिए बि भाभी इहो मां डिज़ाइनर वटि थी आई मां हाँ हिकदमि सुठो अथसि ॾाढो अचो न ॿियो 15 न, भाभी देरि भाभी अच्छा उहो ॿुधी वई अचो अंदर में न न भाभी देरि थी थिए अच्छा उहो ॿुधी वई अचो न भाभी देरि थी थिए भाभी 1 hour later. ॿियो न न न भाभी आंटी खे देरि पई थिए त 1.5 कलाक बीह रही हुई वांदी हुजे त छा करे छॾियां अरे लगेगा अरे समझ में को समझ में नहीं आता है क्या भैया मुखे मोबाइल खपे गुस्सा अटक जो ना मत बुधाई में बिनी के मत चुप मुखे करे खपे मोबाइल टमाटर खाने दी मुखे खपे टमाटर खाने दी आज डांस करते हैं आज अच्छा आज तो डांस के बाद इनके खेले जल्दी हां आ जाओ डांस कंदास अरे कुछ नहीं है अरे डांस करने का नहीं है कुछ नहीं है मैं पानी लेके आता हूं हां Too many thoughts on my mind, I can't sleep at night, so I just keep writing. I don't need no help. हो जाए क्या करूं मैं मर जाऊं पानी पी मेरी कोई फीलिंग नहीं है हाँ ठीक है पानी पी तुम्हारी फीलिंग तुम्हारी एक तो ਤੁਹਾਡਾ ਕੁੱਤਾ ਟੋਮੀ ਸਾਡਾ ਕੁੱਤਾ ਕੁੱਤਾ ਸਾਡਾ ਕੁੱਤਾ ਟੋਮੀ अरे पैरों डिस जाए वो दरवाजे खोल जाए अरे जता तो कोई चाहिए ना पेनी डिस जाए वो दरवाजे खोल जाए तोके सफा अक्कल ना है पापा ये गाल समझ में नथी अरे मूंखे केॾा ख़बर पवंदी किथां अची वेंदो ई अरे सफा बेवकूफा यार महिमान ईंदा हीअं कंदा महिमान ॿुधाए करी इसलिए सीला मुके मां छा कयां मूंखे कहिड़ी ग़लती न अरे अभी के शादी का है कपड़ा पायो ना अरे सफा बेवकूफा मां छा कयां हिन में यार अरे यार मन मां तोखे घणा तो अचनि महिमान अचणनि ॿाहिरि कबट हीअं लत पई आहे अरे मम्मी महिमान कबट खोले थोड़ी ॾिसंदा यार बी तूं बी अचण सभिनी महिमाननि खे ॿुधाए ऐशो हीअं अथव हाय एवरीवन आई होप तव्हांखे वीडियो वणी हूंदी अगरि वणी आहे त प्लीज़ लाइक कयो कमेंट कयो सभिनी सां ज़रूरु शेयर कयो एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली अ वेरी 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 हैप्पी न्यू ईयर आई होप 2021 असां सभिनी लाइ बेस्ट ईयर थी वञे त मिलूं था 2021 में टिल देन बाय बाय टेक केयर जय झूलेलाल